धरती 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 आंसू हमारी धरती धरती आ जिंद पंहिंजी धरती 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 माला माल पंहिंजी धरती लाड़ उतर थर काछो आ सिंध माता जो पाछो लाड़ उतर थर काछो आ सिंध माता जो पाछो हर मारू हितड़े शात रहे हर मारू हितड़े शाद हुजे शल अमन फिजा आजाद हुजे सकई सूंज धरती आ बस गॾिजी सॾिजी रहणो आ बस गॾिजी सॾिजी रहणो आ धरती धरती जिंद पंहिंजी धरती। सह पई रवादारी वारी सिंध धरती टीवी ऐं सोभ मीडिया ग्रुप जे सॾ ते समूरी सिंध जा माण्हू ॿधी जी माला में पोइजी विया। किरोड़े सिंधी रस्तनि ते अची सिंधू दरिया मथां नवां केदार अॼण वारे मनसूबे खे रद्द करे छॾियो। शहरनि ॻोठनि तोड़े वाहन वस्तियुनि में सिंधी सकाफ़त जा इंड लठी रंग निर्वार सिंधी वेस वॻा अजरक ऐं टोपियूं पहिरे धरती धड़नि जा मेला कराची खां कश्मीर ऐं किंजर खां कारूंझर ताईं हर पासे सिंधी सकाफ़ती रंग निकिरी पिया। कराची प्रेस क्लब आॾो मुख्य तकरीब में धरती धड़नि जो समूड उथली पियो। औरतुनि ॿारनि समेत वॾे अंग में माण्हुनि जी सकाफ़ती वेस वॻा पहिरे शिरकत मशहूर फनकारनि ताज मस्तानी अरशद महमूद दीबा सहर तुफैल संजराणी दुआ मेमण आसिफ सियाल फिजा मारवी ग्रुप ऐं मारुल ऐं ॿियनि पारां सुरनि जी वर्खा करण ते माण्हू झूमंदा रहिया। सूबाई राजधानीअ जा रोड रस्ता सकाफ़ती वेस पहिरियल माण्हुनि सां भरिजी विया। जिंद मिठी तेरी आ सिंध मिठी हो गोरा साह सिंध ने लाए जियो जियो सिंधी जमाना गाई दासी तो भी अजर कमाई दासी सेंट्रल जेल कराची में भी सकाफ़ती रंगनि जी बहार शानदार तकरीब कैदी सकाफ़ती रंगनि में रंगजी विया। रागी अहमद मुगल कैदनी फलहकारनि खे क़ौमी गीतनि ते झुमाए छॾियो। जेल खाते जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी आईजी जेल काज़ी नज़ीर अहमद डीजी जेल कराची हसन सेहतो समेत अमलदारनि ऐं कैदियुनि जी वॾे अंग में शिरकत कैदियुनि ऐं अहलकारनि बि सिंधी गीत ॻाए धरतीअ सां मोहबत जो इज़हार कयो। वादी मेहरान जे अमीर सकाफ़ती विरसे शानदार रवायतुनि ऐं क़दरनि जी अक्कासी कंदड़ सिंध जे सकाफ़ती ॾिहार ते माड़ा पुरजोश। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में गुलनि जा महकंदड़ ऐं जरकंदड़ ॿाड़ा सिंधी टोपियूं अजरक ऐं पटका पाए सकाफ़ती रंगनि में रंगजी विया। स्कूली ॿारनि रैलियूं कढी टेबलोस पेश कया तकरीरुनि सां सकाफ़त सां मोहबत ऐं धरतीअ सां वफ़ा जो वचन वरजायो। बावड़ो भरसां सुपिया बिरादरी जे ॿ नौजवान मुबैनतुल अक़वा नौजवाननि जी मोटरसाइकिल कमंद जे फसल मां लावारिस हालत में हथ। वारसनि मूजिब इस्लाम ऐं मोहम्मद हनीफ़ सुपियो ओबावड़ो शहर खां वापसि घर अची रहिया हुआ त रस्ते ते संदन मोबाइल फोन नंबर बंदि थी विया ऐं घर न पहुता आहिनि।
इतलाउ ते पुलिस वाक़े वारनि ते पहुची कार्रवाई शुरू करे छॾी। रोड़ी भरसां पटनी थाने जी हद में रात देर सां मुबैना पुलिस मुक़ाबले में माजवेल लोहार जी अली रज़ा ज़ंगी जो तौर सुञाणप। पुलिस मूजिब माजवेल लोहारी बी सेक्शन थाने जी हद में फुर कयल मोबाइल कंपनी जे गाॾीअ मां कैश वारे ॾोह जो मास्टर माइंड हो। संदसि ख़िलाफ़ सखर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते 8 खां वधीक केस दाख़िल थियल आहिनि। ऐं ओबावड़ जे मलिक कॉलोनी वासी नौजवान हादसे में फौत। रोड भरसां बीठल अदल मलिक खे तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल टक्कर हणी मारे छॾियो।